छो तो दिल बरा लिखी छो तो ॼणती मां तू ही आहीं चोर 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 मुंहिंजी दिल जा चोर दिल बरा लिखी छो तो ॼणती मां तू ही आहीं चोर 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 मुंहिंजी दिल जा चोर। अस्सलाम वालेकुम अमानत महिरबानो सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िरियल हफ़्ते खां असीं अवां जी ख़िदमत में फिल्म गैरत जो सवाल जे हवाले सां निशस्तुनि जी तरतीब ॾेई रहिया आहियूं, छाकाणि त चाहियूं था त हिन फिल्म जे बारे में जेका पंजाबी ऐं सिंधीअ में हिकु वक़्तु ठाही वई ऐं रिलीज़ कई वई ऐं जंहिं फिल्म कामयाबी जे हवाले सां हिकिड़ो मुस्तनिद पैराडाइम हासिलु कयो, त चाहियूं था त उन फिल्म जी निस्बत सां कुझु वधीक ज़िक्र खे अवां जी ख़िदमत में पेश कयूं। असां साण सेट ते मौजूदु आहिनि साईं नूर मोहम्मद ख़ासख़ली साहिबु। साईं तव्हांखे भली कार ख़ैर सां हिते आयो ऐं असां सां गॾु पंहिंजो आहिनि गुल मोहम्मद लाशरी साहिबु। लाशरी साहिबु तव्हांखे भली कार इनायतूं अवां जूं ऐं मुमताज़ अली शेख साहिबु अवां जी इनायत करम जिन फिल्म जे रेफरेंस में तव्हां हिते ख़ैर सां मौजूदु आहियो। ख़ातिन असां जॾहिं असीं फिल्म जी ॻाल्हि कयूं पिया था ऐं ख़ासि तौर ते इन जी कामयाबियुनि नाकामियुनि जो पैरामीटर हूंदो आहे लिबास खां वठी वेंदे नाच ताईं, उन खां पोइ म्यूज़िक की सॼियूं शयूं गॾु हूंदियूं आहिनि, त इहे जेके मुख़्तलिफ़ असांजा महिरबान हिते ईंदा आहिनि ऐं जॾहिं पंहिंजे इज़हार ऐं ख़्याल सां असांखे नवाज़ींदा आहिनि त हुननि खे परवरदिगार इन हिसाब सां नवाज़ियो हूंदो आहे त उन्हनि खे उन्हनि शयुनि जी ॼाण हूंदी आहे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असीं को सुवालु पुछूं था ऐं को जवाबु असांजे साम्हूं अचे थो त हिकिड़ो बहस थिए थो या नंढी हिकिड़ी गुफ़्तगू थिए थी। बहस त कोन थो थिए, पर जेको गुफ़्तगू जो मयार आहे उहो उन पासे असांखे वठी वञे थो जो असांजे नौजवान नस्ल खे इहा ख़बर पवणु घुरिजे त उन ज़माने जूं ज़रूरतूं छा हुयूं, उनखे कीअं पूराओ कयो वेंदो हो ऐं ख़्यालनि जी इन जुड़त खे कीअं साम्हूं आंदो वेंदो हुयो। अदा मुमताज़, हिन फिल्म ख़ासि तौर ते जीअं बिज़नेस कयो कामयाबु ऐं तव्हां जीअं ॿुधायो पंहिंजी पहिरीं मुलाक़ात में गुज़िरियल हफ़्ते त कामयाबी जा नवां हिकिड़ा हवाला हुया जेके थिया पंजाबी ऐं सिंधी फिल्मुनि जे इन कॉम्बिनेशन सां, पोइ इहो तजुर्बो छो कोन कयो वियो? हा, इहो सुवालु सदाईं दोस्त बि पुछंदा आहिनि, आउं बि पंहिंजो पाण खां पुछंदो आहियां त अहिड़ियूं कहिड़ियूं मजबूरियूं हुयूं जो इन सिलसिले खे अॻिते न वधायो वियो, जॾहिं त इहो हिकु कामयाबु तजुर्बो हुयो ऐं उन ज़माने में इहे समूरा आर्टिस्ट मौजूदु हुआ। इन्हनि खे छो न मामले खे अॻिते वधायूं। इनायत हुसैन भट्टी साहब सिंधी फिल्मूं शुरू कयूं हुयूं, ॿ सिंधी फिल्मूं। हयात अली शाह बुख़ारीअ खे इन सिलसिले में हुन लाहौर घुरायो हो ऐं बुख़ारी साहब जो ताम ऐं क़याम बि साईं जे स्टूडियोज़ में हो ऐं उन ॿ फिल्मूं उन्हनि जूं लिखियूं बि, उन जा तयारी बि थी। पर ख़बर न आहे भट्टी साहब जूं कहिड़ियूं मजबूरियूं हुयूं जो न ॿियूं फिल्मूं त ठाहियूं पर सिंधी फिल्म ठाहिण जो इरादो उन मुलतवी करे छॾियो। ऐं उन खां पोइ वरी जेके फिल्मूं ठहियूं डबल वर्जन में, उहे सिंधी फिल्मूं कोन हुयूं बल्कि पंजाबी फिल्मूं हुयूं, डब कयो वियो ऐं इहो तजुर्बो को ज़्यादा पज़ीराई हासिलु न करे सघियो। ऐं हीअ फिल्म गैरत जो सुवाल म्यूज़िक ऐं शाइरी जे हवाले सां हिकु रिच फिल्म हुई। महबूब तिरमिज़ी साहब, शाह असद जो शाइराणो नालो महबूब तिरमिज़ी ऐं फिरोज़ गुल साहब जो म्यूज़िक, तव्हां ॾिसो न त केॾो ज़बरदस्त म्यूज़िक आहे ऐं कहिड़े ज़बरदस्त नमूने आर्टिस्टनि उनखे निभायो आहे। उन में म्यूज़िक डायरेक्टर जो बि कमाल आहे, सिंगर जो बि कमाल आहे ऐं गॾोगॾु डायरेक्टर जंहिं उनखे कंसीव कयो सोचियो उनजो बि कमाल आहे जो इहो हिकु बहितरीनु शाहकार आहे जो जंहिंखे असां जॾहिं बि सोचींदासीं, जॾहिं बि ॾिसंदासीं पंहिंजे घर त उहे यादूं बिल्कुलु असांजे ज़हन जी स्क्रीन ते वधीक ताज़ा ऐं रंगीन थी उभरनि थियूं ऐं इहा हिकु ख़ूबसूरत मूवी आहे जेके जॾहिं बि ॾिसबो तॾहिं वधीक मज़ो ॾींदी। गुलमोहन साहब, जी जी, मिसाल तौरु जेकॾहिं असां ज़िक्र कयूं पिया था वालिद साहब जो रेफरेंस में तव्हां सां जेका ॻाल्हि कंदा आहियूं त ईअं थींदो हो छा त हू ॿियनि जी फिल्मूं जे हवाले सां बि गुफ़्तगू कंदा हुया, ईअं हुयो? जी हा, तक़रीबन जेके फिल्मूं हूंदियूं उन्हनि जूं, जी हा, उन्हनि जे बारे में डिस्कस कंदा। पंहिंजी कंटेम्पररीज़ जेके हमअसर पंहिंजा जेके कमु करण वारा आहिनि, बिल्कुलु उन्हनि जे हवाले सां उन्हनि जो छा हूंदो हुयो? उन्हनि सां मिलंदा हुआ ऐं बाक़ाइदा पंहिंजे कम जे लाइ उन्हनि खां पोइ छा कंदा त मूं जेको महिनत कई आहे उहो कहिड़े नमूने सां उहे पंहिंजनि दोस्तनि सां जेके हमअसर उन्हनि जा हूंदा हुआ, साथी उन्हनि जा, उन्हनि सां कंदा हुआ।
ऐं उन्हनि में सर फ़हिरिस्त साईं क़ुर्बान जीलानी साहिबु हूंदो, उन्हनि सां त काफ़ी बाबा साईं जी हूंदी मिलणु जुलणु, ऐं फिल्मुनि जे हवाले सां बि काफ़ी फिल्मूं जेके उन्हनि गॾु बि कयूं, ऐं न सिर्फ़ु गॾु कयूं बल्कि उन्हनि में हिक ॿिए सां हू शेयर कंदा हुआ त मुंहिंजी का ख़ामी पेशी आहे उहा तव्हां ॿुधायो त हिन में उहो ॾाढो जेको आहे सो एप्रिशिएट कंदा हुआ बाबा साईं खे। ऐं साईं क़ुर्बान जीलानी साहिबु थियो, ऐं उन खां अलावा AR बलोच साहिब जन थिया, उन्हनि जूं महिनतूं, इहे दोस्त ईअं सम्झो ॼण हिकिड़ो टीम वर्क हूंदो उन्हनि जो। पोइ उन्हनि दोस्तनि सां उथणु विहणु, उन्हनि खां पंहिंजो बारे में पुछा करणु त असांजे हुन में हेठि मथां कहिड़ी रही आहे, छा थियो, उहो ॿुधाईंदा उन्हनि खे। कंहिंसां घणी लॻंदी उन्हनि जी? साईं हीअ दोस्त तक़रीबन जेका मुंहिंजे नॉलेज में आहे त AR बलोच साईं ऐं साईं क़ुर्बान जीलानी साहिबु थिया, इन्हनि सां हूंदी हुई हीअ दोस्त तमामु, माना उन्हनि सां ईअं सम्झो फिल्मी साथी जेके उन्हनि जा हूंदा हुआ, इहे ॿ घणा हूंदा। नूरमहम्मद साईं जी, ख़ासि तौर ते जॾहिं असां हिननि जी मौसीक़ी जी ॻाल्हि था कयूं त छाकाणि त तव्हां माण्हुनि सां तालुक़ु तव्हांजो घणो रहियो आहे, ऐं जीअं फरमाइश थी या रेडियो तो ब्रॉडकास्टिंग थी त तव्हांखे अंदाज़ो थिए थो त भई कहिड़ी शइ अवाम में वधीक पॉपुलर थिए थी। त तव्हांजे ख़्याल में मिसाल तौरु हिन फिल्म जा गीत आहिनि या ॿिया जेके गीत आहिनि, हिकिड़ो गानो छा थिए थो मक़बूल थिए? सुठी शाइरी, म्यूज़िक, उनजी जेका म्यूज़िक आहे उहो, ऐं ॻाइणो या ॻाइणी, माना सभु शयूं गॾु हुजनि। इहे सभु हिकु ज़ाहिर आहे न त जे थोरी बि हिन में कंहिं में कमी आहे, ॻाइण वारे में कमी आहे, भले म्यूज़िक केतिरो बि सुठो हुजे, शाइरी जेकॾहिं सही न आहे त भले केतिरो बि उन में म्यूज़िक बहितरीनु हुजे। मक़सदु इहे सभु शयूं जॾहिं हाणे मोहम्मद यूसुफ आहे माशाअल्लाह बहितरीनु, रूनानेला बहितरीनु सिंगर, वरी म्यूज़िक माशाअल्लाह उहो बि। हिन फिल्म जा गाना चार्ट ते कीअं रहिया? तमामु बेहदि, तमामु घणो पॉपुलर, ऐं अॼु ताईं बि इहे नग़मा ॿुधजनि था, ऐं हू बि इहे नग़मा अॼु ताईं नशिर थींदा रहनि था, चाहे उहा फरमाइशी प्रोग्राम हुजे या न हुजे। मिक्स नग़मा बि हलंदा आहिनि, रुॻे त हाणे फरमाइश कान हलंदी आहे, उनजो हिकिड़ो वक़्तु आहे, पर ईअं बि जॾहिं नग़मा असां हलायूं था उन्हनि में इहे नग़मा शामिलु हूंदा आहिनि। ॿी ॻाल्हि हिते मां इहो कंदो हलां त हीअ ग़ैरत जो सवादु फिल्म, इन में कास्ट तमामु, ॾिसो केॾी वॾी कास्ट, रिच कास्ट आहे हिकिड़ी, तमामु वॾी। मां ॿियनि फिल्मनि सिंधियुनि में एतिरी कास्ट कान ॾिसी आहे जेतिरी हिन में आहे। पोइ जेको रक़्स जी माना डायरेक्टर आहे, डांस डायरेक्टर हमीद चौधरी, ईशरा चौधरी जो भाउ, ईशरा चौधरी हीरोइन आहे। सो मक़सदु आहे त फिल्म हर लिहाज़ खां हिकिड़ी बहितरीनु फिल्म आहे, ऐं उहो ई चवंदासीं त अहिड़ियुनि फिल्मनि खे ॾिसो, नौजवान ॾिसनि ऐं पाण वटि महफ़ूज़ बि रखनि ऐं ॿियनि खे बि दावत ॾियनि। उन्हनि जे लाइ जेके अॼु जा नौजवान आहिनि उन्हनि लाइ इहा नई फिल्म आहे। नूर मोहम्मद साहब चवनि पिया त फिल्म असांजे लाइ पुराणी आहे पर नौजवान लाइ नई आहे, त यकीनन इहा इन ॻाल्हि में कान का सदाकत आई आहे। ऐं ईअं बि आहे त जॾहिं माण्हू पहिरियों पहिरियों कंहिं शइ खे ॾिसंदो आहे त अहसासु त इहो ई थींदो आहे त इहा शइ नवाण रखे थी, जिदत रखे थी, जेसिताईं माण्हू हुन आदी थिए थो। जीअं फैशन पोइ ते थी वेंदो आहे त बहरहाल वक़्तु सर मोटंदो आहे त नओं लॻंदो आहे, शयूं ज़ाहिर थींदियूं आहिनि ऐं लिकंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो गीत आहे हिन फिल्म में, दिलि भरा लिकी छो थो ॼाणा थी मां तूं ई आहीं, चोर 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 मुंहिंजी दिलि जो चोर। लिखी छो थो दिल परा, लिखी छो थो ॼाण थी मां तूं ही आहीं, चोर 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 मुंहिंजी दिलि जा चोर, दिल परा लिखी छो थो ॼाण थी मां तूं ही आहीं, चोर 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 मुंहिंजी दिलि जा चोर।
खसकली साहब तव्हां कुझु हिन डांस बारे में चवणु चाहियो पिया? जी हा, मां ज़िक्र कयो त हमीद चौधरी जेको आहे डांसर तमामु हिकिड़ो पॉपुलर डांसर आहे जी। इन जे मुक़ाबले मूंखे कोन थो लॻे म्यूज़िक जेको फिल्म में जेका ॾींदो आहे डांस सेखारींदा आहिनि या गाने जे दौरान कंदा आहिनि हुनखे ॾिसी अदाकारा कंदी आहे। त हींअर तव्हां इहो गानो ॾिठो त डांस ॿियनि फिल्मनि में एतिरी न रही आहे। हिन में रिच म्यूज़िक तमामु तेज़ ऐं डांस जो अंदाज़ ॿियनि फिल्मनि में जेके सिंधी आहिनि उन्हनि खां ई मुख़्तलिफ़ हो। हिन में डांस जो हिकिड़ो अलॻि रंग हो ऐं नौजवाननि खे ख़ासि तौर अहिड़ी डांस वधीक वणंदी ऐं ॾिसणु घुरिजे नौजवाननि खे आहे फिल्म। गानो हलियो दिलबरा लिकी छो थो ॼाणा थी मां तूं ई आहीं चोर 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 मुंहिंजे दिलि जा चोर। ऐं ईअं हूंदो आहे त इंसानु पंहिंजे मुख़्तलिफ़ अमलनि सां कॾहिं कॾहिं दिलनि खे चोराए वेंदो आहे। कुझु अहिड़ा परफॉर्मर्स, कुझु अहिड़ा अदाकार, कुझु अहिड़ा सदाकार जेके जॾहिं परफॉर्म कंदा आहिनि त यकीनन असांजूं दिलियूं उन्हनि जे कब्ज़े में अची वेंदियूं आहिनि। ईअं ई चाहियूं था त अहिड़े हिकिड़े वजूद जो प्रोफाइल अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं जंहिंजो नालो हुयो शहज़ादी। शहज़ादी नाज़ 1937 में हैदराबाद में ॼाई ऐं हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी जी हैसियत सां 1965 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां ड्रामा आर्टिस्ट जी हैसियत सां पंहिंजे कैरियर जी शुरूआति कयईं। नंढड़ी उमिरि में शादी थियसि पर जल्दी घर वारो वफ़ात करे वियुसि, जंहिंखां पोइ पंहिंजी न्याणीअ सां गॾु हूअ अमली मैदान में जिदोजहद कंदी लहंदी आई ऐं फैशन डिज़ाइनिंग ऐं गारमेंट्स जो कारोबार करणु लॻी। 1970 में हुन पन्नो आकिल खां पंहिंजे फिल्मी सफ़र जी शुरूआति कई, जंहिंमें हूअ हीरोइन बणिजी आई ऐं पोइ त सिंधी फिल्मुनि जे मुख़्तलिफ़ किरदारनि लाइ संदसि नालो लाज़िम मलज़ूम बणिजी वियो। हुन टेलीविज़न, फिल्म ऐं रेडियो लाइ बेइंतिहा कमु कयो ऐं पहिरीं निज सिंधी हीरोइन हुअण जो ख़िताब बि हासिलु कयईं। पंहिंजी हयाती में हीअ शहज़ादी 12 दिसंबर 2008 ते दुनिया मां रुख़सत थी ऐं कराचीअ ॿाहिरां सुपर हाईवे ते बाग़ वादी हुसैन में आरामी आहे। हुन ॿिनि उर्दू फिल्मुनि में बि कमु कयो। सिंधी फिल्मूं अथसि पन्नो आकिल, रत जा रिश्ता, धरती दिलवारनि जी, ग़ैरत जो सवाल, दोस्तनि जो प्यार, जलाल चांडियो, परू, नादिर गोहर, अली गोहर, बेवस, ॾिठो वेंदो ऐं नफ़रत। ममता साईं, तव्हां खां पुछणु चाहींदासीं शहज़ादी साहिबा जे बारे में। शहज़ादी साहिबा जे बारे में छा अर्ज़ु कजे, उहा हिकु मुकमल आर्टिस्ट हुई। हुनजी जीअं नूर मोहम्मद लाशारी साहब बि एक्टिंग में, उनजे ॻाल्हाइण में हिकिड़ो जेको सिंधी रंग छलकंदो नज़र ईंदो हो, झलक नज़र ईंदी हुई, उहा ख़ूबी शहज़ादी साहिबा में। वाह वाह। उहो जेॾी महिल डायलॉग ॻाल्हाईंदी हुई त ईअं लॻंदो का सिंधियाणी, का ॻोठ मां आयल, उन में मासूमियत बि हुई, उन में सचाई बि हुई ऐं हुनखे इहो ज़ाहिर ई न करिणो पवंदो हो त उहा का एक्टिंग पई करे। उनजो हर अमल जेको आहे हिकु बहितरीनु परफॉर्मेंस हुई ऐं रेडियो पाकिस्तान कराचीअ ते वॾे अरसे ताईं उनजे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खे ॾिसणु, रिकॉर्ड करणु ऐं ॿुधण जो असांखे इत्तेफ़ाक़ थियो। उन सां मुलाक़ातूं बि थियूं ऐं हू तमामु सादी तबियत जी ऐं तमामु बहितरीनु ख़ातून ऐं बहितरीनु आर्टिस्ट हुई ऐं गॾोगॾु मिज़ाहिया किरदारु करण में बि हू पंहिंजो सानी न रखंदी हुई। AR बलोच सां रेडियो हैदराबाद ते ऐं रेडियो कराची ते जेके हुनजा प्रोग्राम थिया उहे यादगार प्रोग्राम आहिनि। ऐं कमर शहबाज़ जा लिखियल जेके फीचर हुया, गुलदस्तो प्रोग्राम में जंहिंमें बार बार चवंदी चखे, उहो ख़ासि हुनजो रंग हुयो ऐं अलाह ताला उनखे ग़रीक़ रहमत करे। उहा तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुई। हुनजी परफॉर्मेंस जेका बि आहे उहा लाजवाब आहे ऐं ॿियो को करे न सघंदो। नूर साईं, तव्हांजो वास्तो रहियो। शहज़ादी साहिबा तमामु हिकिड़ी बहितरीनु अदाकारा, तमामु लाजवाब ऐं ख़ुदि हुनजो मिज़ाज बि तमामु प्यार भरियो ऐं मोहबत ॾींदड़ हिकिड़ी सदाकारा हुई, अदाकारा हुई। ऐं उनजा जेके ड्रामा आहिनि सिंधी, काफ़ी ड्रामा असां वटि लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। बहितरीनु माना हुन अदाकारी कई आहे। ऐं इन खां सवाइ जेके गुलदस्ता आहिनि मज़ाहिया, उहे बि काफ़ी तादाद में जेके आहिनि से उहे बि मौजूदु आहिनि। ऐं
जॾहिं माना रिकॉर्डिंग कराईंदी त कंहिंसां माना को हुनजो माना झगड़ो कॾहिं मां कोन ॾिठो, प्यार मोहबत सां, तमामु ख़ुलूस वारी औरत। हिन निशस्त जी शुरूआत में असां अव्हांजी ख़िदमत में गानो पेश कयो हुयो, दिलबरा लिकी चो थो ॼाणा थी मां तूं ई आई, चोर 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 मुंहिंजी दिलि जा चोर। हाणे इहो बार बार इन करे रिपीट थिए पियो थो, जेको ज़मानो हो जॾहिं इहो गानो गिचिन में वॼंदो हुयो ऐं ॾाढो मख़सूस अंदाज़ सां इन जी अदायगी नौजवान नस्ल कंदो हुयो। जीअं अर्ज़ु कयोसीं न त इहे हवासनि ते तारी थी वेंदड़ नग़मगी जा इस्तार आहिनि, ख़ूबसूरतियूं आहिनि, मींढूं मुर्कियूं आहिनि, बल्कि इहो सभु इंसान जे मथां मोहबतुनि जो हिकिड़ो ॼार उछलाए छॾे थो। इन गीत खे असां जदीद नस्ल जे हवाले सां रीडू कयो आहे ऐं उहो असां अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं फ़रहत नियाज़ जे आवाज़ में। इन ते अॼोके साथ मां खां मोकिलायूं था, इन दुआ सां जिते पुॼो ख़ुशी जो शादे आबाद हुजो।
पंहिंजे मौज़िज़ महिमाननि जा बेहद शाकिर आहियूं त असां साण रहनि था ऐं फ़िल्म जी निस्बतनि सां पंहिंजो इज़हार ख़्यालु कनि था। फ़िल्म ग़ैरत जो सवाल जे हवाले सां इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते 3 हिसे में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया ऐं असांखे न विसारिजो। असां सां गॾो गॾु हलो था त असांजो सफ़र आसान थी वञे थो। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।